ए इंसान मुश्किलात खां घबराए न, मुश्किलात खां घबराए न, या मुश्किलात ही इम्तिहान। मुश्किलात भी ज़रूरी या सचन ऐं कूड़न जी ख़बर भी ॾींदी आ। मुश्किलात भी ज़रूरी या रब ज़ुल जलाल वल इकराम सां मिलाईंदी आ। मुश्किलात भी ज़रूरी या अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जे नेमतुनि जो शुक्र भी कराईंदी आ। मुश्किलात भी ज़रूरी या बेईमान ऐं ईमान वारे जी भी ख़बर पवंदी आ। मुश्किलात भी ज़रूरी या रब चवंदो तई त ॾस केर तई मां आहियां जा इहे तई। मुश्किलात भी ज़रूरी या रब चवंदो तई मां तोसां गॾु आहियां घबराए न। मुश्किलात भी ज़रूरी या तकलीफ़ मां ई त इंसान सिखंदो आ। मुश्किलात भी ज़रूरी या इहो ई त जीअण हूंदो आ जेके तूं ख़ुदकुशी में बदिले छॾींदो आ। यादि रख ए इंसान, इन वक़्त खां गुज़रंदे उहा कामयाबी रब अता कंदई ख़ुदा जो कसम जो तोखे ख़्वाब ऐं मान बि न हूंदो। मुश्किलात जे वक़्त में भी रब ज़ुल जलाल वल इकराम जो शुक्र अदा कंदा कयो। ऐं इंसान, रब दिलनि जो मालिक आ। रब तोड़ियल दिलनि जो सहारो हूंदो अथई। रब ग़मगीननि सां गॾु आ। ए ग़मगीन अल्लाह जी तरफ़ रुजू न कई त तुंहिंजो बेकार आहे इहो ग़म ई। ए मुसीबत में वेहण वारा, अगरि हिन मुसीबत जे वक़्त में अल्लाह ॾे रुजू न कई त इहा मुसीबत ई बेकार अथई। ए परेशान हालात में वेहण वारा, अगरि हिन परेशानी में अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम ॾे रुजू न कई त इहा परेशानी बेकार अथई। ख़ुदा जो कसम वक़्त जो इंतज़ार त कर न, उहो वक़्तु जल्दी घुराइण चाहे तो कीअं अचे। झुक रब जी दरबार में रो। अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम खे चओ, ए अल्लाह तुंहिंजो ई ख़लक़ियल आहियां, तुंहिंजो ई ख़लक़ियल आहियां, मुंहिंजी कर मदद या रब।